नज़र अचे थी उन्हनि में हिकिड़ी इन किताब जी पहिरीं कहाणी आहे चंद्र ऐं ॿी आऊं अंदरि जो इंसान ऐं सूं। इहे ॿ कहाणियूं अलामती अंदाज़ में लिखियल आहिनि। अलामत जो हिकु सुहिणो नमूनो आहे। चंद्र कहाणी कारोकारी जे मसइले ते लिखियल आहे ऐं एॾी त सुहिणी ऐं अलामती अंदाज़ में लिखियल आहे जो किथे बि इहा ॻाल्हि ज़ाहिर नथी थिए त इहा कारोकारी जहिड़े अहम ऐं गंभीर मसइले ते लिखियल आहे। हीअ कहाणी उबते हुअण बजाए संदसि घायल वारी ॾाकण जे बादगीर ते लही आयो हो आहे। सॼी कहाणी अहिड़नि ख़ूबसूरत जुमलनि सां ढकी पई आहे। हिकु जुमिलो हिन कहाणी जे अंदरां खणूं था। हिन ॿिन्ही हथनि जो डुक ठाहे वधी चंद खे डुक में भरे वरितो ऐं वॾे आवाज़ में मथे मुंहुं करे चयो आई ॾिस अमा मूं चंद खे हासिल करे वरितो आहे। ॿी हर डुक में निहारियो आई डुक ख़ाली ऐं हिकु ॿियो जुमिलो जॾहिं हू ॻाए उन तूं बि चंड बणिजी वई में जेको दर्द आहे उन जो मिसाल न आहे। ऐं इहो जुमिलो साॻे वक़्तु हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ो ख़ूबसूरत इस्तकाणी करण जी उमेद रखी सघूं था। अहिड़ी तरह आऊं अंदरि जो इंसान सूं में हिन किताब जी सुहिणी कहाणी आहे जेका मुंड खां पछाड़ी ताईं पंहिंजो तजसुस बरक़रार रखे थी। हिन में किरदार जी जेका पाण में मकालमेबाज़ी आहे उहा बि हिन कहाणी जी सूंह में इज़ाफ़े जो सबबु आहे। उन मकाल में मां हिकिड़ो टुकड़ो अव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि। हेलो हेॾे केरु हीअ आवाज़ किथां पियो अचे? हिन पासे आऊं आहियां। तूं केरु? छो नथो सुञाणी छा? न पर आवाज़ सुञातो सुञातो लॻे थो। आऊं हेॾां नथो अची सघां। छो नथो अची सघीं? अॼुकल्ह तुंहिंजा तेवर बदिलियल थो ॾिसां। छो छा थियो आहे मुंहिंजे तेवरनि खे? असल में हिकु तेवर जी जाइ ते अंदाज़ो ॾिया जुमिलो वधीक सुहिणो लॻे हा। तेवर मां थोरो ओपरा पियो अहसासु थिए थो। ही हिकिड़े माण्हू ऐं हुनजे अंदरि वारे इंसान जे विच में मकालमो आहे। तजसुस सां भरपूर ऐं जानदार मकालमो। इहे शयूं ॿाहिरि जूं न आहिनि। अंदरि जी मसूसात ई इन्हनि खे जनम ॾींदी आहे। हिते इन्हनि टिनी किरदारनि खे अंदरि जी मसूसात जनम ॾिनो आहे। टियों किरदारु आहे सूं जो जेसि ताईं पंहिंजो मतिलबु हूंदो आहे तेसि ताईं त इहा महिरबानी बला पई थींदी आहे पर मक़सदु निकिरण खां पोइ इहा बेमुरत थी पवंदी आहे। इहो ई कुझु आहे हिन कहाणी में जंहिं लाइ अंदरि जो इंसान पाण वारे माण्हू खे रोके थो पर माण्हू कुझु कहाणी